अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे ऐं मां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। ही साम्हूं जेके बॉयलर आहिनि, ही जेको आहे थर कोल प्रोजेक्ट जेको आहे पावर प्लांट आहे, पाण उते मौजूदु आहियूं। ऐं ही जेको आहे 330 जेको आहे त मेगावाट बिजली जो हिकिड़ो जेको आहे बॉयलर आहे ऐं ॿिन्ही खे मिलाए करे जेको आहे त 660 मेगावाट बिजली जेको आहे त हिते पैदा थिए पई। ऐं जेको आहे थर जो जेको कोयलो आहे, उन कोयले मां जेको आहे हिते 660 मेगावाट बिजली जो जेको प्रोजेक्ट जेको आहे हिते लॻायो वियो आहे। ऐं जिते हिते हज़ारनि जी तादाद में जेके वर्कर कमु कनि था, माण्हू कमु कनि था। ऐं पर अक्सर जेको हिते जेके आबादी आहे, जेके लोकल सतह जा जेके माण्हू आहिनि, ऐं उहे उन्हनि जे बजाए जेको आहे त पंजाब जो जेको टेक्निकल जेको अमलो आहे उहो तक़रीबन जेको आहे त पंजाब सां वाबस्ता जेको आहे। ऐं उन खां अलावा अंदरूनी सिंध जे माण्हुनि जो जेको आहे रेशो न हुजण जे बराबरि आहे। पर ॿुधायो वञे थो त जेको आहे थर जेको ज़िलो आहे, थरपारकर आहे, ऐं उतां जे माण्हुनि जो बि जेको रेशो न हुजण जे बराबरि आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे जेको आहे त हेॾा जेके अज़ीम शान जेके मनसूबा आहिनि, ऐं उन्हनि में जेको मक़ामी माण्हुनि खे रोज़गार जेको आहे ॾिनो वञे, ऐं उन्हनि खे जेको सिखिया ॾेई करे जेको आहे उन्हनि खे रोज़गार सां लॻायो वञे, जीअं उन्हनि जी जेका ज़िंदगी आहे उहा बहितर थी सघे। ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि, मारूअड़ आहिनि, ऐं उहो जेको ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि पिया। ही जेको आहे हिन धरती जा वारस आहिनि, ही ॿारड़ा मासूम जेके बग़ैर तालीम जे ज़िंदगी गुज़ारनि पिया। हितां जी जेको आहे त मक़ामी इंतिज़ामिया खे घुरिजे त लोकल सतह ते जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ रोज़गार जा ज़रिया पैदा कनि, ऐं ही माण्हू कहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि पिया ऐं कीअं जेको आहे हिते रोज़गार जेको आहे पंहिंजो कनि पिया, जेको आहे उन जे लाइ ॻाल्हाईंदासीं। ही जेको असांजा भाउ हिकिड़ो मौजूदु आहे। भाउ अस्सलाम वालेकुम। भाउ तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो सिकंदर है। अच्छा, पाण केरु आहे दादा? कासकरी। अच्छा, कासकरी साहब, ही थर कोल जे साम्हूं तव्हांजी जेका राइश आहे, ॻोठ तव्हांजो कहिड़ो आहे? भावेता। पोइ हिते भला जेको आहे महिनत मज़दूरी जे लाइ इलाइक़े जा माण्हू आहिनि हिते? साईं तव्हां ॾिसी सघो त पाण असां टावर जे हेठि वेठा आहियूं। असांखे को बि मज़दूरी हिन कंपनी में असांखे को बि नुक़सानु फ़ाइदो को बि न नुक़सान माना रोज़गार तव्हांखे कोन मिलियो साईं। असीं हाणे ॾिसो टावर जे हेठां केबिन लॻियो। अच्छा, जी हा। त हूअं हक़ीक़ी तौर ते किथे का कंपनी लॻंदी आहे त मक़ामी माण्हुनि जो सभ खां वधीक जेको आहे न वाक़ई हिते कोई बि न। अच्छा, न असांखे कुझु बि न कंपनी में अंदरि तव्हांजो अचण वञण जो या कोई जेको मतिलबु? जी न, कुझु बि न। हे काठियूं वॾींदा आहियूं, मज़दूरी कंदा आहियूं। काठियूं वढे करे माण्हू हिते मज़दूरी कनि था। ही नौजवान जेको आहे हिकिड़ी काठियुनि जी जेको आहे ट्रक आहे जेको आहे उहा लोड कनि पिया। हुन सां थोरी कोशिशि कंदासीं, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त जेको ही तव्हांजे ॻोठ जे साम्हूं आहे, हिते जेको आहे थर कोल वॾो प्रोजेक्ट आहे बैन अवी सतह जो। अदा तव्हांखे रोज़गार मिले थो हिते? असांखे रोज़गार मिले थो, इहो काठियूं वढींदा आहियूं, मज़दूरी कंदा आहियूं। कंपनी जेको साम्हूं आहे, कंपनी में तव्हांखे कोन था ॾियनि? कोन था ॾियनि असांखे। अच्छा, छा पिया चवनि तव्हांखे? असांखे चवनि पिया त ॿियनि ॻोठनि जा लॻाईंदा आहिनि, असांजा माण्हू घटि खणंदा आहिनि। ॻोठनि जा माण्हू खणनि पिया या मोरगे सिंध मां हितां थरपारकर मां माण्हू कोन पिया खणनि? माण्हू घटि था खणनि। अच्छा, जी हा, सही। माण्हू हितां घटि पिया खणनि, जेको आहे हिन इलाइक़े जे माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। ऐं जेको आहे हिते ॻाल्हि ॿोल कंदासीं वधीक त जेको आहे हिन कंपनी पारां ऐं हितां जे माण्हुनि जी जेको आहे त माना सिहत जे लाइ का अस्पताल या कोई स्कूल वग़ैरह क़ाइमु कयो आहे? अदा हिते कोई स्कूल को जेको आहे अस्पताल का क़ाइमु कई आहे हिन कंपनी वारे? जी न, का शइ बि कोन्हे। अच्छा, न पीअण। ही वॾो प्रोजेक्ट आहे तव्हांजे साम्हूं जेको आहे पाण बीठा आहियो, वॾो प्रोजेक्ट आहे। हितां जे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार कोन मिलंदो? का शइ कोन्हे। छा पिया चवनि तव्हांखे? चवनि पिया त हमारा टेक्निकल माण्हू कोन्हे, असांजा माण्हू रोज़गार करण जे लाइक़ु ई न आहिनि। हिते जा माण्हू कमु करणु कोन था चाहिनि। तव्हां केतिरो पढ़ियल आहियो? ऐं BA पास। BA पास आहे तव्हां? काठियुनि जेको आहे इहे काठियुनि जो रोज़गार, ॿियो कुझु ई कोन्हे। असांखे ॿुधण लाइ तयारु केरु न आहे भाई। अच्छा, जी हा। पोइ टेक्निकल अगरि न आहे त तव्हांखे कोई ट्रेनिंग वग़ैरह का शइ जी कोन्हे, का शइ कोन्हे। तव्हांजो नालो छा आहे? सावण खान। कहिड़े कोर्स सां वास्ता? जिंदगी कोर्स सां वास्ता। छा नालो आहे कोर्स जो? भावे जो काम। ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, BA पास नौजवान आहिनि जेको आहे त ही काठियूं वढे करे, वण वढे करे जेको आहे हिते पंहिंजो गुज़र सफ़र कनि पिया। हिते सिहत जी का सहूलियत कोन आहे, तालीम जी का सहूलियत कोन आहे। ऐं बिल्कुलु ईअं हुजे, मिसाल खणी चइजे त हिकिड़ो मिठो पाणी जो खूह मौजूदु हुजे, पर हिकिड़ो माण्हू जेको उञ मरे पियो, उनखे जेको आहे त ॿ फुड़ा पाणी जा कोन मिलनि। ऐं रोज़गार जे लाइ ही माण्हू ईअं जेको आहे त ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि पिया। हिते कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत जेको आहे उन्हनि खे जेको आहे त न पई ॾिनी वञे। मक़ामी माण्हुनि जो सभ खां पहिरियों हक़ बणिजे पियो, पर सिंध हुकूमत जी लापरवाही ऐं वफ़ाक़ जी लापरवाही जे करे जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। उनजी जेका ज़िंदगी आहे उहा ॾाढी ॾुखी आहे। थर जे माण्हुनि जी ज़िंदगी हूअं ई जेका सहराए थर आहे, जेको आहे त वारी जा जेके रेगिस्तानी जेका भिट आहिनि, दड़ा आहिनि, उते जेके ज़िंदगी जेको माण्हू गुज़ारे थो ॾाढी जेको आहे ॾुखी गुज़ारे थो। ऐं हिते जेको आहे इस्लामाबाद, कराची ऐं हैदराबाद वारी लाइफ कोन आहे ऐं ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि पिया। ही बिल्कुलु ऐं साम्हूं टावर आहे, तव्हां सम्झी सघो था, ॾिसी सघो था त हितां खां जेको आहे बिजली पैदा थी करे मुल्क जे जेको आहे त
वॾे सूबे पंजाब ताईं पहुचे थी ऐं पंजाब जे अक्सर माण्हुनि जी जेको आहे आबादी आहे उन्हनि खे रोज़गार सां हिते लॻायो वियो आहे, पर मक़ामी जेके माण्हू आहिनि उन्हनि खे का बि सहूलियत मौजूदु कोन आहे, जेका सिंध हुकूमत जे मुंहं ते जेका हिकिड़े चमाड़ जे तौरु आहे।